सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। दोस्तों अॼुकल्ह जेके मोबाइल फ़ोन अचनि पिया उन्हनि में हिकिड़ो फीचर आहे जंहिंसां तव्हां पंहिंजी मोबाइल जे सिस्टम जा फ़ोंट चेंज करे सघो था, बदिली करे सघो था। ऐं तक़रीबन उहे मोबाइल फ़ोनूं तव्हां यूज़ कंदा हूंदा, ओप्पो, वीवो, सैमसंग, हवावी, श्योमी वग़ैरह वग़ैरह, इन्हनि सभिनी में इहो सिस्टम हूंदो जंहिंसां तव्हां डिस्प्ले में वञी करे पंहिंजी मोबाइल जा फ़ोंट चेंज करे सघो था। पर उन्हनि फ़ोंटनि खे सिंधीअ में कीअं कजे, जीअं जेका बि अरबी, उर्दू या सिंधी हर हिकु ॿोलीअ जो अलॻि अलॻि फ़ोंट हूंदो आहे, अलॻि अलॻि सूरत हूंदी आहे। असां पंहिंजी ॿोलीअ जी सूरत खे पंहिंजी मोबाइल में कीअं था रखी सघूं, कीअं था आणे सघूं, उन करे हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अस्सलाम वालेकुम, आवां महबूब उमर जो ईअं चओ त शुरूआत कयूं। दोस्तों सभ खां पहिरीं त असां पंहिंजे मोबाइल में जिते जिते सिंधी लिखियलु आहे उहो ॾिसी था वठूं। मिसाल तौरु असां वेंदासीं व्हाट्सअप ते ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था जिते जिते बि सिंधी लिखियलु आहे उहा न सिंधी आहे, न अरबी आहे, न पश्तो आहे, न फारसी आहे, न उर्दू आहे। का ज़बान हिनखे नथो चई सघिजे, छो जो हुनजो जेको फ़ोंट आहे, हालांकि लिखियलु त सिंधी आहे, बल्कि हिन जे फ़ोंट जी जेकी सूरत आहे, जेको फ़ोंट आहे, उहो इन्हनि मां कंहिं बि ॿोली जो न आहे। इन्हनि खे असां सिंधी में तब्दील करण जे लाइ छा कंदासीं, उन करे तव्हां पहिरीं ॾिसो त तव्हांजी मोबाइल जो वर्जन कहिड़ो आहे। पहिरीं तव्हांजो सेटिंग में अचण खां पोइ तव्हां चओ सॉफ्टवेयर इंफॉर्मेशन, ऐं उन खां पोइ ही मथे साफ़ लिखियो पियो आहे मुंहिंजो हींअर एंड्रॉइड वर्जन 8.1.0 मतिलबु ओरियो आहे, ऐं तव्हांजो कहिड़ो वर्जन आहे उहो तव्हांखे ख़बर हूंदी। ठीकु आहे, ईअं तव्हां चेक करे सघो था। ऐं उन खां पोइ तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हां अचो मुंहिंजे ब्लॉगर ते, जंहिंजी लिंक आउं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। ठीकु आहे, पोस्ट इहा मिली वेंदी। जेकॾहिं तव्हांखे पोस्ट पहिरीं शो नथी थिए तॾहिं तव्हांखे ॿिनि टिनि जॻहियुनि ते उहो मिली वेंदो महबूब सिंधी फ़ोंट जे नाले सां, या वरी तव्हां मेन्यू में अची करे हेठि महबूब सिंधी फ़ोंट जो पेज खोले वठो। ठीकु आहे, हिन ते जीअं तव्हां क्लिक कंदव तव्हांजे साम्हूं हिकिड़ो पेज खुलंदो जेको हिन तरह आहे। हाणे उहो जेको तव्हांखे चयो पियो तव्हां पंहिंजी मोबाइल जो एंड्रॉइड वर्जन ॾिसो, उहो न करे जो हिते ॾिसो ही नोट वर्जन चेक करण लाइ पंहिंजी फ़ोन जी सेटिंग में वञो। तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। ऐं वर्जन मतिलबु किटकॉट 4.1.0 खां वठी 6.1.0 ताईं जेके मोबाइल फ़ोन आहिनि उन्हनि जे लाइ मथियो जेको वर्जन आहे इहो सिलेक्ट कयो। ऐं जेकॾहिं तव्हां वटि नोगट खां वठी पाई ताईं, यानी एंड्रॉइड वर्जन 7 खां वठी एंड्रॉइड वर्जन 9 ताईं को मोबाइल फ़ोन आहे त हेठियो वर्जन तव्हां सिलेक्ट कयो। हेठि ते जीअं तव्हां क्लिक कंदो त तव्हां डायरेक्ट हिते पहुची वेंदो, ऐं हिते तव्हां हुनखे क्लिक करे डाउनलोड कयो। चंद केबिन जो फाइल आहे, ऐं हिनखे वॾी ॻाल्हि का बि परमिशन रिक्वायर्ड न आहे, कंहिं बि क़िस्म जी तव्हां खां परमिशन न वठंदो। असां हिनखे ओपन कंदासीं। ओपन करण सां हीअ सिर्फ़ु हीअ जेकी परमिशन वठे पियो क्रोम पियो वठे, छो जो क्रोम खे आउं परमिशन न ॾींदो आहियां त का शइ इंस्टॉल थी वञे। अच्छा, हाणे इहो इंस्टॉल थिए पियो ऐं तक़रीबन चंद सेकंडनि में थी वेंदो। इंस्टॉल थियण खां पोइ ओपन जो ऑप्शन तव्हांखे न मिलंदो, तव्हां सिर्फ़ु डन ते क्लिक कयो। ऐं हाणे तव्हां जेकॾहिं चेक करणु चाहियो त तव्हां डिस्प्ले में अचो, ऐं डिस्प्ले में अचण खां पोइ तव्हां फ़ोंट ते अचो, पर हिते शायदि शो न थींदो, उन करे जो हिनखे असां रीस्टार्ट कंदासीं, उन खां पोइ ई शो थींदो। हिते शो न पियो थिए, उन करे असां पंहिंजी मोबाइल खे कंदासीं रीस्टोर। बसि पावर बटन खे जले पियो। रीस्टार्ट कीअं थींदी आहे, मतिलबु बंदि करे या चालू करणु। रीस्टार्ट ते क्लिक कंदासीं। ओके, रीस्टार्ट करण खां पोइ ॿीहर तव्हां सेटिंग में अचो। सेटिंग में अचण खां पोइ तव्हां डिस्प्ले में अचो। डिस्प्ले में अचण खां पोइ तव्हां फ़ोंट ते अचो, ऐं हेठि तव्हां ॾिसंदो कुझु देरि लोडिंग कंदो, छो जो हीअ फ़ोन ओके। हाणे तव्हां हेठि ॾिसो जेको लिखियो पियो आहे महबूब सिंधी फ़ोंट, जंहिंमें को बि स्पेस न आहे, इनखे तव्हां सिलेक्ट करे मथे डन ते क्लिक कयो। ऐं हाणे तव्हां किथे अचो, जिते जिते तव्हांजी सिंधी लिखियलु आहे उते तव्हां अचो। उहा सिंधी हाणे बिल्कुलु सिंधी थी चुकी हूंदी, छो जो इहो मूं पहिरीं हिकिड़ी वीडियो ठाही हुई जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो, पर उहो नंढे वर्जन जे लाइ हो, ऐं नोगट, ओरियो या पाई जे लाइ न हो। हाणे उन्हनि में बि दस्तियाबु आहे। तव्हां ॾिसी सघो था ही जिते जिते बि
सिंधी लिखियलु आहे। फ़िलहालु आउं व्हाट्सअप में आहियां, जेकॾहिं आउं कंहिं ॿी जॻह ते वञा तॾहिं बि सिंधी ॾिसण में ईंदी। ऐं मज़े जी ॻाल्हि त इहो फ़ॉन्ट जेको आहे इहो SS रीड फ़ॉन्ट आहे, मतिलबु हिन में तव्हां सिन सलामत रीड फ़ॉन्ट आहे। हिन में तव्हां जेकॾहिं उर्दू ॾिसंदो या सिंधी ॾिसंदो त कंहिं बि अखर में का बि गड़बड़ नज़र तव्हांखे कोन ईंदी। उर्दू बि बिल्कुलु साफ़ु ॾिसण में ईंदी, सिंधी बिल्कुलु साफ़ु ॾिसण में ईंदी, अंग्रेज़ी में बि का बि चेंजिंग को बि बदिलाव न ईंदो। त हाणे असां वेंदासीं मैसेंजर ते या मैसेज ते। मिसाल तौरु आउं वञा थो मैसेजिस ते, ऐं हिते आउं कंहिंखे मैसेज कंदुसि। मिसाल तौरु आउं रहीम ॾांहुं मैसेज मोकिलियां थो, ठीकु आहे। ओके, रहीम ॾांहुं कुझु लिखां थो। हिते जेको कुझु आउं लिखां पियो, जेको असां सिंधीअ में लिखंदासीं में मैसेज लिखंदासीं, ही ॾिसो तव्हां अगरि ॾिसी सघो था ही। ओके दोस्तो, ही तव्हां ॾिसी सघो था, हिते बिल्कुलु अची चुको आहे। तव्हां ॾिसी सघो था हाणे तव्हां जेको कीबोर्ड आहे उनखे बि ॾिसी सघो था त उहो बिल्कुलु सिंधी थी चुको आहे। त दोस्तो, जेकॾहिं हाणे तव्हां पंहिंजे ब्राउज़र में सिंधी लिखणु चाहियो तॾहिं बि लिखी सघो था। ही हुई अॼु जी वीडियो। उमेद न पर 100% पक अथमि तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कमेंट में करे वठिजो, ऐं हिन वीडियो खे लाइक कजो। ऐं हा, हिन वीडियो खे हर सिंधी माण्हू ताईं पहुचायो, ऐं उमेदु आहे तव्हां ज़रूरु पहुचाईंदो। हिनखे शेयर कयो पंहिंजे व्हाट्सअप जे ग्रुपनि में, पंहिंजे फेसबुक जे पेजनि ऐं ग्रुपनि ते। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।